प्यार सां जय झूलेलाल। मुंहिंजो नालो सिमरन आहूजा आहे। मां बेहद एक्साइटेड आहियां छो त असांजो अटमोस्ट प्रेस्टिजियस आक्सा सम्मेलन 21 ऐं 22 दिसंबर दुबई में आहे, ब्रॉट टू अस बाय सिंधु महाजोत इन एसोसिएशन विद अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन प्रेज़ेंट था करनि असांजो 28 सिंधी सम्मेलन। मां प्लीज़ तव्हां सां रिक्वेस्ट करणु चाहींदमि पंहिंजी फैमिली सां गॾु ज़रूरु अचो। सिर्फ़ु हिकु हफ़्तो पियो आहे, लेकिन तव्हां ज़रूरु जेके बि कोने में आहियो वर्ल्ड जे, टिकट्स कढाए प्लीज़ असां सभिनी सां गॾु अचो, एंजॉय करणु, सेलिब्रेट करणु असांजी सिंधियत। असां सिंधी त सभु सुहिणा माण्हू आहियूं। डिटेल्स हिते सभु तव्हांखे ॾिनल आहिनि। तव्हां प्लीज़ जल्द सां जल्द असां सां कॉन्टेक्ट कयो ऐं मिलूं था 21, 22 and 23 of December. Jai Jhulelal. Lots of love.